Assalamualaikum, good evening and welcome to Rangan Bhari Sham with me Kiran Mir के डालन तव्हांजा ठीकु आहियो ख़ैरियत सां आहियो मज़े में आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह सुबुह खां वठी जेको आहे कराची जो मौसम ॾाढो सुहिणो आहे झुड़ लॻो पियो आहे ऐं हल्की 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 बूंदाबांदी बि थी आहे सुबुह जो वरी मंझंदि जो जंहिं टाइम मां ऑफिस लाइ निकितमि घरां त ॾिसां पई त घाटो घाटो झुड़ आहे कारो कारो झुड़ आहे ईअं पियो लॻे त बसि ॼाण मींहुं वसियो ऐं तेज़ बरसाति थींदी पर न ईअं न आहे मौसम जेको आहे हिकु ॿ ॾींहं ईअं ई रहंदो छो त बहरियाई अरब में हिकिड़ी जेको आहे सर्कुलेशन आहे पर उहा डायरेक्ट पाकिस्तान में नथी अचे न वरी पाकिस्तान खे उहा हिट थी करे पई पर हा उनजो जेको झुड़ आहे कुझु असरात जेके आहिनि उहे पाकिस्तान जी तरफ़ अची रहिया आहिनि स्पेशली कराची में जेके बि साहिलियूं पट्टियूं आहिनि पाकिस्तान जूं उन्हनि खे हिट करे रहियूं आहिनि ऐं इहो झुड़ जो जेको सिलसिलो आहे हिकु ॿ ॾींहं रहंदो ऐं ईअं ई किथे न किथे हल्की किथे थोरी तेज़ बूंदाबांदी थींदी रहंदी सॼो ॾींहुं ऐं राति में बि कंहिं वक़्त में ऐं तमामु सुठो मौसमु आहे इंजॉय कयो शुक्र अदा कयो अल्लाह जो शुक्र अदा कयो त हिन महीने में बि असांखे अल्लाह सां एॾो सुठो मौसमु ॾिनो आहे सेप्टेंबर जेसीं ताईं आहे सेप्टेंबर ताईं तव्हांखे ऑन एंड ऑफ ईअं ई मौसमु मिलंदो रहंदो इनशाला इनशाला अॼु मंडे आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त मंडे ते कंहिंजी बि न ऑफिस वञण ते दिलि चवंदी आहे न मुंहिंजी शो ते अचण ते दिलि चवंदी आहे छो त ज़ाहिर आहे वीकेंड हूंदो आहे न त वीकेंड खां पोइ जेको फर्स्ट डे हूंदो आहे न बिलीव मी जॾहिं संडे जी राति हूंदी आहे न आचर जी राति हूंदी आहे ऐं असांखे आदत आहे असां सभई सोशल मीडिया जा एॾा एडिक्टिव थी विया आहियूं त जेसिताईं असां सोशल मीडिया नथा ॾिसूं त असांखे आरामु नथो अचे त सोशल मीडिया ते बि राति जो जंहिं टाइम रील्स पई ॾिसां त उन में बि ॼण मतिलबु हिकिड़ी शइ टीज़ न कंदी आहे त सुभाणे ऑफिस वञिणो आहे उहे रील्स पियूं अचनि कल ऑफिस जाना है कल मंडे है हीअं है हूअं है त मतिलबु उहा ई शइ त मां पंहिंजे हस्बैंड खे बि चवंदी आहियां ॿारनि खे बि घर में चवंदी आहियां मां चयो हीअ जेको आहे न असांखे टीज़ करण लाइ सोशल मीडिया ठाहियो आहे रील्स जे बाक़ाइदा असांखे टीज़ था कनि पिया ऐं ॿुधाइनि था त हा सुभाणे मंडे आहे सुभाणे खां कम ते वञिणो आहे सो बहरहाल कम ते त अची विया आहियूं ऐं तव्हांजे साम्हूं बि हाज़िर आहियूं उन खां अलावा अॼु हिकु अफ़सोसनाक ख़बर जीअं सुबुह सां ई मां उथियमि त मूंखे ख़बर पई चाइल्ड स्टार किड अहमद शाह तव्हांखे ख़बर आहे जंहिं हिकु मासूमाना वीडियो ठाही हुई कंहिं दौर में पीछे देखो पीछे तव्हांखे यादि हूंदो ऐं उहो ॾाढो बार हिट थी वियो हुयो ARY जे जेको आहे प्रोग्राम्स में रमज़ान ट्रांसमिशन्स में नज़र ईंदो हुयो वरी जेको आहे जीतो पाकिस्तान में बि केतिरा भेरा नज़र आयो उहो एॾो बार हिट थी वियो बाक़ाइदा हिकिड़ो ब्रांड ठही वियो ऐं हर रमज़ान ट्रांसमिशन में उहो ॿार हूंदो ई हूंदो आहे जेको किड सेगमेंट हूंदो आहे उन में उन खां अलावा जेको आहे उनजो नंढो भाउ उमर शाह जेको कुझु टाइम खां वठी उनजी सां गॾु जेको आहे शोज़ में बि नज़र ईंदो रहियो पर जेके बि अहमद जेको आहे वीडियोज़ ठाहींदो आहे टिकटॉक जूं उन में उन सां गॾु उनजो भाउ हूंदो हुयो अलाए छा थियो हुनखे वीचारे खे मुंहिंजे ख़्याल में लॻभॻि कई 9-10 साल हुनजी उमिरि हूंदी ओचिते इहा ख़बर पई ॾाढो दिलि जेको आहे दिलि परेशान थी वियो ॾुखियो बि ऐं सम्झ में न आयो त हुनखे छा थियो ऐं ओचितो ओचितो उहो इंतकाल कीअं करे वियो छा बीमार हुयो या छा हुयो अञा ताईं हुनजे घर भातियुनि जी तरफ़ां इहा तस्दीक नाहे थी त उहो को बीमार हुयो या हुनखे काई अहिड़ी तकलीफ़ आई जंहिंजी वजह सां हुनखे जेको आहे उहो इंतकाल करे वियो पर हा इहा न्यूज़ कंफर्म थी चुकी आहे त हू हाणे हिन दुनिया में न आहे रहियो सो अल्लाह साईं हुन मासूम जी मग़फ़रत करे ऐं हुनजा दर्जात बुलंद करे ऐं हुनजे वालिदैन खे अल्लाह साईं सब्र अता करे छो जो नंढड़ो मासूम ॿारु आहे न कंहिंजे ॿिनि में न कंहिंजे टिनि में मासूम हुयो ऐं नंढड़ा नंढड़ा मासूम ॿार जीअं वेंदा आहिनि तकलीफ़ ॾाढी थींदी आहे औलाद हूंदी आहे चाहे नंढी हुजे चाहे वॾी हुजे ऐं माउ पीउ जी हयाती में जॾहिं औलाद वेंदी आहे त माउ पीउ जो जेको सॼो जीवन जेको हूंदो आहे न उहो सफ़ा मतिलबु अज़ियत में गुज़रंदो आहे सो अल्लाह साईं उन्हनि खे सब्र अता करे उन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त 15 सेप्टेंबर 1947 में पहिरियों पासपोर्ट जारी थियो हुयो ऐं उनजो जेको पासपोर्ट जो जेको नंबर हुयो 001 हुयो ऐं पहिरियों पाकिस्तानी हुयो जंहिंजो नालो असद सलीम हुयो जंहिंखे उहो पासपोर्ट ॾिनो वियो हो उन खां अलावा अॼु वर्ल्ड डेमोक्रेसी डे आहे जमहूरियत जो आलमी ॾिहाड़ो अॼु असां मल्हाए रहिया आहियूं जमहूरियत असां चवंदा आहियूं त जमहूरियत आहे जमहूरियत खपे 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 छा आहे बेसिकली जमहूरियत ऐं असां किथे बीठा आहियूं दुनिया केॾांहुं खां केॾे वञी रही आहे असां शायदि अञा बि 50 साल पुठिते आहियूं
ऐं अञा असांखे 50 साल अॻिते वधण में अञा असांखे 50 साल खपंदा, एतिरी ज़िंदगी कंहिंजी बि कोन्हे। त हीअ डेमोक्रेसी जो दौरु आहे। डेमोक्रेसी कॾहिं मिलंदी असांखे, जमहूरियत कॾहिं ईंदी, असां कॾहिं जेको आहे पंहिंजो पाण खे संभालींदासीं, कॾहिं असां बहितर थींदासीं, वी नेवर नो, अल्लाह नोज़ बेटर। सो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त असां सां गॾु अॼु स्टूडियो में जेका असांजी भेण हिते वेठल आहे, एजुकेशनिस्ट बि आहे ऐं पोइटिस्ट बि आहे। सो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि असां सां गॾु फ़ौज़िया सियाल हिते मौजूदु आहे। पहिरियां बि तव्हां उन्हनि खे असांजे किटियुनि जी स्क्रीन ते ॾिसी चुका आहियो। ऐं उनखां अलावा असां सां गॾु फ़क़ीर बरकत मंगसी हिते मौजूदु आहे, जेकी सिंगर आहिनि। ॿिन्हिनि खे भली कार्ड कंदासीं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम अदी, कीअं आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो किरण कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह। ऐं माशाल्लाह तव्हांजी ॾाढी तारीफ़ ॿुधी आहे ऐं तव्हांखे रंगनि भरी शाम में ॾिसी करे इलाही ख़ुशी थी वई आहे। मूंखे पिणु ख़ुशी थी आहे तव्हांजे प्रोग्राम खे जॉइन करे, तव्हां सां मुलाक़ात करे। कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत सही आहे तव्हांजी? जी शुक्र अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु। तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधी वधीक ख़ुशि थी वई आहे। हलो थैंक यू। इहो त हिकिड़ो कमु बि आहे असांजे, कोशिशि बि कंदा आहियूं त सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं असां पंहिंजे प्रोग्राम जे ज़रिए शेयर कयूं व्यूअर्स सां। तव्हां इहो ॿुधायो त एजुकेशनिस्ट बि आहियो, वरी शाइरा बि आहियो, इहे ॿई ॾुखिया कम कीअं थियूं कयो पियो? मुंहिंजे ख़्याल में त इहे ॿई ॾुखिया कम न आहिनि। अदी मुंहिंजे ख़्याल में त ॿई ॾुखिया कम आहिनि। न उहो लॻंदो आहे, ईअं फील थींदो आहे त ॾुखियो आहे, पर जॾहिं माण्हू हिकिड़ी फील्ड में रहे थो त पोइ उनखे ॾुखियो नथो लॻे। त पहिरियां एजुकेशन आहे, पोइ वरी इहा अदबी फील्ड आहे। सही। ऐं ॿिन्ही जो कनेक्शन जेको आहे न बराबरि आहे। यानी हिकु ॿिए खां सवाइ त ॿई इम्पॉसिबल आहे। जेकॾहिं तव्हांजो तालीम सां वास्तो न आहे त तव्हां अदब खे नथा सम्झी सघो। सही ॻाल्हि आहे। ऐं जेकॾहिं तव्हांजो अदब सां वास्तो आहे त तव्हांखे इल्मु बि हुजणु खपे। सही। इल्मु ऐं अदब ॿई गॾु आहिनि। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। त तव्हांखे कीअं शौक़ु थियो मतिलबु अदब जी तरफ़ अचण लाइ? हर कोई टीचर अदबी नाहे हूंदो ऐं हर कोई इन तरफ़ ईंदो बि नाहे। त तव्हांजो जेको हिकिड़ो मतिलबु हिकिड़ो लाड़ थियो हिन तरफ़, त कीअं थियो? ॾिसो, मुंहिंजे ख़्याल में त जेके राइटर हूंदा आहिनि न, उहे पैदाइशी रोलाक रूह हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे सुकून वरी बि वञी किताबनि में ई मिलंदो आहे। सेम मूंखे बि बचपन खां वठी किताब पढ़णु ऐं उन्हनि सां दोस्ती किताबनि सां ॾाढी सुठी लॻंदी हुई। अॼुकल्ह बि मुंहिंजे हल्के अहबाब में तव्हां ॾिसंदव त दोस्त तमामु घटि आहिनि, छो त मुंहिंजी किताबनि सां घणी लॻंदी आहे। दुख त कोन ॾींदा न किताब घटि में घटि? हा, इहो बि आहे। किताब तव्हांजा सचा दोस्त आहिनि। तव्हांखे ॾुख ई ॾींदा। किताब तव्हांखे कॾहिं ॾुख कोन ॾींदो, पाण तव्हांखे अञा वधीक एजुकेट कंदो, तव्हांखे नॉलेज ॾींदो। बिल्कुलु। और किताबनि में मुनाफ़िक़त नाहे। इहा ई वजह आहे त मूंखे बचपन खां किताब पढ़ण जो शौक़ु हुयो। इहा ख़बर न हुई जॾहिं आउं किताबनि सां दोस्ती रखी हुई त को मूं अॻिते हली राइटर बि थींदसि या मूं लिखंदसि बि। पर जॾहिं माण्हू पढ़ंदो आहे, दिलचस्पी वधंदी आहे त ऑटोमेटिक उहो तव्हां में लिखण जो जुस्तजू पैदा थींदी आहे। दिलि चवंदो आहे लिखिजे, पंहिंजे फीलिंग्स खे, कैफ़ियतुनि खे बयानु कजे। त सेम मूंसां बि ईअं ई थियो। बचपन जो दौरु गुज़रियो ऐं बेज़ाब्ता तौर ते लिखण जी जेका शुरूआति कई 2011 खां कई। ऐं ताज बलोच साहब तॾहिं ज़िंदा हुया ऐं उन्हनि ई मूंखे इंस्पायर कयो हो लिखण लाइ त तव्हां लिखो। जॾहिं मूं पंहिंजूं लिखणियूं उन्हनि ॾे सेंड कयूं तॾहिं मैगज़ीन निकिरंदो हो सोजरो, ताज साहब पाण कढंदा एडिटर हुया उन्हनि जा। त उन्हनि ई मूंखे उत्साहियो ऐं इनकरेज कयो इन फील्ड जे लाइ अचण जे लाइ, तव्हां लिखो। त शॉर्ट स्टोरीज़ खां मूं शुरूआति कई लिखण जी। अच्छा, शॉर्ट स्टोरी ते बि ॻाल्हाईंदासीं, पर असांजो भाउ बि हिते वेठल आहे, हुननि सां थोरो ॻाल्हाए करे ऐं पोइ जेको आहे तव्हां सां ॻाल्हायूं था शॉर्ट स्टोरीज़ जे हवाले सां। जी भाउ, कीअं आहियो? ठीकु आहियो? कहिड़े शहर खां आया आहियो? ज़िलो ख़ैरपुर, मीरस दरगाह, खुश ख़ैर मोहम्मद। अच्छा, तालुको फैज़गंज। अच्छा, केतिरो अर्सो थी वियो आहे ॻाईंदे तव्हांखे? तक़रीबन 25-30 साल थी विया। 25-30 साल। कंहिंखां सिखिया वरिती? उस्ताद जलाल चंडियो। माशाअल्लाह। बाक़ाइदा उन्हनि खां गानो वानो ॿधारायव या रूहानी उस्ताद? न न न, बाक़ाइदे रहियासीं, ड्यूटियूं ॾिनियूंसीं। अच्छा, 3 साल तक़रीबन। अच्छा अच्छा। त उन्हनि खां बाक़ाइदा सिखिया आहियो? बिल्कुलु। पोइ छा पिया ॿुधायो पहिरियां? हाणे सूफ़ी में अची विया आहियूं। इश्क असांखे इहो आहे। दुरमो साईं जो ॿोल आहे, दरगाह खुश ख़ैर मोहम्मद खां। सही।
पीरीअ जा पैगाम अज मिलियम ओच तो समझी सघियुसि की न की महबूबन जी माम हाँ पीरीअ जा पैगाम ओ पीरीअ जा पैगाम अज मिलियम ओच तो समझी सघियुसि की न की महबूबन जी माम ओ इश्क न्यायारा मधुर मोहम्मद दिल जावला ओ इश्क तेरे रंग लाया ओ बिरह तेरे रंग लाया ओ बेवस आशिक आया बेवस आशिक आया ओ इश्क तेरे लाया ओ बिरह तेरे रंग लाया बेवस आशिक आया बेवस आशिक आया वला इश्क तेरे कर तेरे ते ओ खड़ा ताई अपने ने होनो आप निभावे कर तेरे ते ओ खड़ा ताई अपने ने होनो आप निभावे धीरे सांग सजाया धीरे सांग सजाया बेवस आशिक आया बेवस आशिक आया वला इश्क तेरे ओ इश्क तेरे रंग लाया लाया हो बिरह तेरे रंग लाया बेवस आशिक आया बेवस आशिक आया वला इश्क तेरे हाल दा भाई ओ कोई नहीं सुझदा के को सुनावा हाल गुजरदा हाल दा भाई ओ कोई नहीं सुझदा हाल सुनावा कहनू गुजरदा ओ सारा देश पराया ओ सारा देश पराया बेवस आशिक आया बेवस आशिक आया वला इश्क तेरे दिल इहा काला वो बसन बासी जम के अड़े या यल्लो रासे जम के अड़े या यल्लो रासे दिल इहा का ओ बसन बासी जम के अड़े
यल्लोरा से दुखानी लो दुखाया ओ दुखानी लो दुखाया बेवस आशिक आया बेवस आशिक आया वाला इश्क तेरे ओ फिर है तेरे रंग लाया लाया हो इश्क तेरे रंग लाया बेवस आशिक आया बेवस आशिक आया वाला इश्क तेरे मोहम्मद दाखिल अंदर दुर मोहम्मद दाखिल अंदर बधायली ओ बिरह समंदर दुर मोहम्मद दाखिल अंदर जेडे लहर लुढ़ाया जेडे लहर लुढ़ाया बेवस आशिक आया बेवस आशिक आया ओ इश्क तेरे रंग लाया लाया हो तेरे है तेरे रंग लाया बेवस आशिक आया बेवस आशिक आया वाला इश्क तेरे वाह 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 बेहतरीन ज़बरदस्त अच्छा त तव्हां रुगो सूफ़ी ॻाईंदा आहियो हा जेको अॼुकल्ह ज़मानो बि हले पियो पोइ मुर्शिद पाक जो चयल आहे बाबा अवाम खे मुतमन करे जो सही जेको ॿुधंदा आहिनि उहो ॿुधाईंदा आहियूं हलो इहा सुठी ॻाल्हि आहे छो त जलाल साहब जा जेकॾहिं शागिर्द आहियो तव्हां त तव्हांखां उन्हनि जो बि कोई हिकिड़ो कलाम ज़रूरु साईं ॿुधंदासीं। ज़रूरु थींदो बिल्कुलु इहो असांजो बि पंहिंजो इश्क आहे हा बिल्कुलु ॿुधंदासीं तव्हांजो थोरी देरि अदी तव्हां ॿुधायो त अदबी दुनिया में तव्हां पंहिंजो उस्ताद कंहिंखे पियो मञियो पियो बिज़ाब्ता तौर ते त मूं कंहिंखां काई उस्तादी न आहे अच्छा। वरिती बसि जीअं त तव्हांखे ॿुधाए चुकियसि त मूं बुक्स पढ़ंदी हुअसि बचपन खां उन में ई वठी बसि बुक्स पढ़िया उन में जेको आउं पंहिंजो रूहानी उस्ताद सम्झंदी आहियां नसर में उन आहे ख़लील जिब्रान अमर जलील उहे पसंदि इहे मुंहिंजा पसंदीदा राइटर बि आहिनि ऐं इन्हनि खे ई आउं पंहिंजो रूहानी उस्ताद सम्झंदी छो त आउं इन्हनि खे ई घणो स्टडी कयो आहे मुतासिर बि आउं इन्हनि खां ई थी वियसि इन्हनि जी फिक्शन खां त अमर जलील थी वियो ऐं आगा सलीम मुंहिंजे ख़्याल में 8 क्लास में हुयसि तॾहिं मूं हुनजो आगा सलीम जो किताबु पढ़ियो हो ऊंदा ही धरती रोशन हथ त उन एज में पढ़ियो ॾाढो मूं मुतासिर थी वियसि उन खां किताब खां त इहे असांजा सीनियर राइटर्स कुझु हुआ जिन खे आउं पंहिंजो रूहानी उस्ताद तस्लीम कंदी आहियां सही सही अच्छा इहो ॿुधायो त तव्हां जेको आहे पंहिंजो जीअं फ्री टाइम मिलंदो आहे तव्हांखे त पोइ उन में छा कंदा आहियो फ्री टाइम में तव्हां कॾहिं पंहिंजे लाइ टाइम कढियो या तव्हां बसि पंहिंजो उन में पढ़ंदा ई आहियो वेठा ॾिसो फ्री टाइम अॼुकल्ह जे दौर में त आहे ॼाणी हिकिड़ी बिज़ी लाइफ आहे हर कंहिंजी बिज़ी लाइफ आहे हिकिड़ो जेका वर्किंग वूमेन आहे जॉब बि करे थी वरी घर बि संभाले थी वरी पंहिंजी हॉबीज़ खे टाइम ॾियणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे उन जे लाइ त पर जॾहिं बि मूंखे फ्री टाइम मिलंदो आहे त मूंखे ॿ शयूं ई पसंदि आहिनि हिकिड़ो म्यूज़िक ऐं ॿियो बुक्स पढ़णु सही त म्यूज़िक कहिड़े क़िस्म जी ॿुधंदा आहियो कंहिंखे ॿुधंदा आहियो घणो म्यूज़िक बसि जेको बि सुठो आइटम हूंदो आहे ईअं न आहे त बसि हिकिड़ो ई फिक्स करे छॾियो जेका सुठी शइ ईंदी आहे उहा सुठी लॻंदी आहे झुंगारींदा आहियो न झुंगारियो कॾहिं बि न थी नथो सघे त तव्हां झुंगारियो न आहे कॾहिं बि अॼु त झुंगारींदा न
मूं कॾहिं कोई अहिड़ो झुंगारियो न आहे, पंहिंजे आवाज़ खे चेक ई न आहे कयो कॾहिं। ईअं कीअं थो थी सघे, मतिलबु असांजो एॾो बेसुरो आवाज़ु आहे, बिलीव में मुंहिंजो एॾो बेसुरो आवाज़ु आहे, पर मां सॼे घर खे मथे ते खणंदी आहियां पंहिंजी बेसुरी आवाज़ सां, वेठी ॻाईंदी आहियां, कंहिंखे वणा न वणा वेठी ॻाईंदी आहियां, इंजॉय कंदी आहियां, पंहिंजे पाण खे इंजॉय करणु तव्हां खपे। सिंगिंग जो शौक़ु हूंदो न न न, सिंगिंग जो शौक़ु कोन्हे, पंहिंजो मोमेंट इंजॉय कंदी आहियां। जेके राइटर हूंदा आहिनि, ॿियनि जी त मूंखे ख़बर न आहे, पर ऐं पर्सनली पंहिंजा एक्सपीरियंस तव्हां सां शेयर कयां त लिखंदो उहो ई आहे जेको ख़ामोश रहंदो आहे, ख़ामोशी तव्हां खां लिखाईंदी आहे। ऐं अगरि जेकॾहिं तव्हां ॻाल्हायो, झुंगारियो, पंहिंजो अंदरि जो आवाज़ु कंहिं ॿिए तरीक़े सां कढी छॾियो था, पोइ तव्हां लिखी नथा सघो। इन करे मुंहिंजी बि ख़ामोशी हूंदी आहे जेका मूंखे कलम खणाइण ते मजबूर मतिलबु हिकिड़ी कंदी आहे। ख़ामोशी उहा हूंदी आहे न त इंसान ख़ुदा न ख़ास्ता कोई टेंशन हूंदो आहे या काई अहिड़ी लाइफ में अहिड़ी का शइ थींदी आहे जो इंसान ख़ामोश थी वेंदो आहे, पोइ पंहिंजे अंदर जो आवाज़ु लिखंदो आहे। तव्हां सां अलाह न करे काई अहिड़ी शइ थी हुजे, उहा ॿी शइ आहे, उनखे उहो वरी डिप्रेशन में हलियो थो न वञे न माण्हू, डिप्रेशन इहा अलॻि शइ हिकिड़ो आहे। मतिलबु कोई लाइफ में, मां कीअं सम्झायां तव्हांखे, हाणे लाइफ में कुझु हिकिड़ो कोई अहिड़ो लम्हो हूंदो आहे जंहिंखे यादि करे माण्हू लिखंदो आहे। हा, राइटर त लिखंदो ई मुतासिर थी आहे, पोइ उहो मौसम मां मुतासिर थिए, कंहिं वाक़िए मां मुतासिर थिए, कंहिं ॻाल्हि मां मुतासिर थिए, उनखे नंढड़ी नंढड़ी ॻाल्हि ख़ुशि करे छॾींदी आहे, नंढड़ी नंढड़ी शइ दुखी करे छॾींदी आहे, त हू उन कैफ़ियतुनि में हा हसास हूंदा आहिनि। नफ़ीस बिल्कुलु हसास। तव्हां कॾहिं पंहिंजी लाइफ ते का नज़म या का पोइट्री लिखी या पंहिंजे लाइ कुझु लिखियो? राइटर किथे न किथे पंहिंजी लिखणी में मौजूदु हूंदो ई आहे, कंहिं हिकु अधु जुमिले में, कंहिं हिकु अधु सिट में, किथे कंहिं लफ़्ज़ में, हू ज़रूरु पाण बि मौजूदु हूंदो आहे। अरे शाइर घणो करे ख़्याली दुनिया में बि हूंदा आहिनि न? इहा ख़्याली दुनिया जेकॾहिं आहे न, इहा ई हक़ीक़त खे रूप ॾींदी आहे। तव्हां ख़्वाब ॾिसंदा आहियो, ख़्वाब छा आहिनि? ख़्याल आहिनि। ख़्वाब हिकिड़ो लाशऊरी ख़्याल आहिनि असांजा। हाणे जेको माण्हू ख़्वाब ॾिसे थो उहो ई उन्हनि जी ताबीर ॻोल्हे थो ऐं ताबीर हासिलु करे थो। त मुंहिंजे ख़्याल में त शाइरनि जी जेका ख़्याली दुनिया आहे उहा बि ख़ूबसूरत आहे, ऐं ख़ूबसूरत दुनिया में रहणु सुठी ॻाल्हि आहे, का ख़राबु न आहे। उहा ई तव्हांखे वरी हक़ीक़त ॾांहुं वठी वेंदी आहे। चवंदा आहिनि न, ख़्वाब बि ओतिरा ॾिसो जेके पूरा बि थियनि। हा, ख़्वाबनि ते पाबंदी न आहे। ज़ाहिर आहे ख़्वाब तव्हां उहे ई ॾिसंदव जेके तव्हांखे जिनखे तव्हांखे अचीव करिणो आहे लाइफ में, पंहिंजी समाज जा, पंहिंजे ई इर्द गिर्द जा, पंहिंजी लाइफ जा। जी, तव्हां पंहिंजी लाइफ में अॼु ॾींहं ताईं अहिड़ी कहिड़ी शइ अचीव कई आहे जंहिंमें तव्हांखे फ़ख़्रु महसूसु थियो हुजे? मुंहिंजे ख़्याल में अलाह साईं मूंखे पैदा कयो, मूंखे अॼु हिन प्लेटफॉर्म ते आंदो आहे, इहा बि मुंहिंजे लाइ अचीवमेंट आहे। ज़ाहिर आहे असां सभु को न को मक़सदु खणी पैदा थिया आहियूं, ऐं यकीनन उहो मक़सदु अचीव करे पोइ ई असांजी ज़िंदगी खे मात अचणी आहे। उन खां अॻु में त मूंखे नथो लॻे अलाह साईं कोई माण्हू कंहिं मक़सद लाइ पैदा कयो हुजे ऐं उहो मक़सदु हासिलु किए बिना ई दुनिया मां हलियो वञे। हा, अलबत्ता असांखे हिन जी ॼाण न आहे त असां कहिड़े मक़सद लाइ पैदा थिया आहियूं, ऐं असांजी ज़िंदगी जो मक़सदु बि इहो ई हुजणु घुरिजे त असां कहिड़े पर्पस जे लाइ पैदा थिया आहियूं, ज़िंदगी में आया छो आहियूं। यकीनन कोई पर्पस हूंदो असांजो अचण जो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, उहो त असांखे न आहे ख़बर, अलाह ई बहितर ॼाणे थो। इंसानु अचे थो दुनिया में त उहो पंहिंजी महिनत करे थो, जिदोजहद करे थो, ऐं हुन खां पोइ हिन जो जेको बि रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि, टाइम आयो पूरो करे हलियो थो वञे। बाक़ी बहितर त अलाह ई ॼाणे थो। तव्हां खां तव्हांजी कुझु पोइट्री बि ॿुधंदासीं, कोई नज़म या पोइट्री जेको तव्हांखे दिलि चवे तव्हां ॿुधायो। नज़म ई लिखिया आहिनि पोइट्री में, मूं अञा गज़ल ते या कंहिं शइ ते न आहे अञा आज़मायो, बाक़ी मूं नज़म ई लिखिया आहिनि। तव्हांखे हिकिड़ो नज़म ॿुधायां थी जेको औरत लिखंदी आहे कंहिं ॿी औरत लाइ। अच्छा, औरत लिखंदी आहे ॿी औरत लाइ? जी, पंहिंजे प्यार में। मनवा नालो आहे नज़म जो। केसू फुल जी टारी हूंदी, केॾी बख़्तन वारी हूंदी, जंहिंसां तुंहिंजी जोत ॿरे थी, उन लाइ चांहि बि ठाही हूंदई, उन तां साह बि वारियो हूंदई, उन सां ॾींहुं बिघारियो हूंदई, पंहिंजो पाण बि वारियो हूंदई। मूं वटि लेकिन ख़ामोशीअ जो हिकिड़ो गहरो सागर आहे, जंहिंमें आउं रोज़ ॿुॾां थी, केॾी उन जी अज़ियत आहे। जीवन कोई काछो भायां,
पोयाड़ीअ जो पाछो भायां पंहिंजो पाण में ड्रोड़े ड्रोड़े आख़िर थकिजी आऊं पवां थी तो वटि चांड्रो कीअ जा चारा मूं वटि कारी राति रहे थी तुंहिंजी वाई वात रहे थी हाय ॾुखायल ॾात रहे थी मूंखे ईअं लॻे थो मनवा वाचूअड़नि में विखरी वेंदसि तोखां आऊं त विसरी वेंदसि कंहिं सुनसान सितारे पोयां दूर दुनिया खां निकिरी वेंदसि मोटी मूर न ईंदसि आऊं तोखे का बि मयार मिठड़ा भुलिजी काई ॾींदसि आऊं। इहा हिकु सहेली पंहिंजी सहेली लाइ मुंहिंजे ख़्याल में लिखी सघे थी हा अगरि शादी करे वञे थी त बस तव्हां जंहिं बि कॉन्टेक्स्ट में वठो मूंखे जेको सम्झ में आयो जेतिरी मुंहिंजी सोच या जेको मां सम्झी सघी आहियां त उहो इहो या त हिकिड़ी सहेली पंहिंजी सहेली खे थी चवे पई तव्हां बहितर सम्झी सघो था सम्झाए सघो था हिनखे बिल्कुलु ईअं ई आहे ही पंहिंजे महबूब जे लाइ लिखियलु आहे नज़म। तव्हां चयो त औरत हिकु औरत लाइ लिखंदी आहे हाणे उनजो महबूब कंहिं ॿिए जो आहे या ॿिए जो थी वियो आहे या थियणु चाहे थो कंहिं प्रोसेस में त ही उन जे लाइ लिखे थी। हिन में ज़िक्र आहे न चांहि बि उन लाइ ठाही हूंदई ॾींहुं बि उन सां घारियो हूंदई यानी धोखो आहे न विच में यानी हिन जो महबूब ॿिए ॾे हलियो पियो उहो ई चएसि त मूं त विसरी वेंदसि तोखां ऐं मूं अहिड़ी दुनिया में हली वेंदसि जितां वरी वापसि न ईंदसि। असल क्लाइमेक्स हिन जो इहो ई आहे। ओके सही 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 भई तव्हां शाइर ई बहितर सम्झी सघो था लिखी सघो था बहितरीन बहितरीन। इहे छा कुझु शयूं मुआशरे खे नज़र में रखी करे लिखंदा आहियो या बसि कुझु काई अहिड़ी शइ आमद जीअं थींदी आहे उअं ई? ॾिसो मूं तव्हांखे ज़िक्र कयो त मुआशरे खे ॾिसी समाज खे ॾिसी कॾहिं के कैफ़ियतूं पाण ते बि तारी थींदियूं आहिनि माण्हू गुज़रंदो आहे उन्हनि मां के वरी समाजी कैफ़ियतूं हूंदियूं आहिनि। राइटर जेको आहे उहो अकासी ई पंहिंजे समाज जी कंदो आहे पंहिंजी सकाफ़त पंहिंजी पंहिंजे धरती जा ॾुख सुख उन्हनि जूं जेके रिवायतूं रीतूं जेके शयूं ॾिसंदो आहे समाज में उहे ई लिखंदो आहे ऐं ज़ाहिर पाण बि राइटर ख़ुदि उन समाज जो ई हिसो आहे त उन सां बि उहो ई कुझु वयो वापिरियो हूंदो आहे त हू किथे न किथे वरी पाण बि उन्हनि शयुनि में पाण खे फील कंदो आहे। सही सेम जॾहिं तव्हां ॾिसो भले हिकिड़ो राइटर न बि हुजे तव्हां पढ़िया हूंदा कॾहिं कंहिंजी पोइट्री का कहाणी त पढ़ी ईअं फील थींदो आहे अलाह हिन त ॼण मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि कई आहे हीअ त सफ़ा मुंहिंजी ॻाल्हि करे रहियो आहे उहो इन करे त असीं सभु इन ई समाज में रहूं था राइटर बि इन ई समाज में रहे थो तॾहिं असांखे हुनजी जेका लिखणी आहे उहा पंहिंजी लॻंदी आहे चवंदा हीअ त बिल्कुलु मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि आहे। सही। सोशल मीडिया ते ईंदड़ अदब जे लाइ तव्हां छा मतिलबु चवणु चाहींदव तव्हांजो छा ख़्यालु आहे उन हवाले सां? सोशल मीडिया ते ईंदड़ अदब सां हिकु तरह सां त राइटर्स खे फ़ाइदो आहे पियो ॿिए तरह सां इलाही नुक़सान बि आहे जीअं हर शइ जा पॉज़िटिव ऐं नेगेटिव थींदा आहिनि साइड इफ़ेक्ट्स त पहिरियां जॾहिं सोशल मीडिया न हुई ऐं अख़बारनि जो मैगज़ीननि जो दौरु हुयो रुझान हुयो तॾहिं मुंहिंजे ख़्याल में राइटर इलाही तवजह सां लिखंदा हुया उन्हनि खे हूंदो हुयो ऐं जेके असांजा पब्लिशर हूंदा हुआ एडिटर हूंदा हुआ उहे बि हिन ॻाल्हि खे नोटिस वठंदा हुया तव्हांजूं नंढियूं नंढियूं ग़लतियूं तव्हांखे ॿुधाईंदा हुआ त हीअं न कयो हीअं न कयो तव्हांखे ख़बर हूंदी त छा ट्रेंड हले थो छा तव्हां पढ़ो स्टडी घणी हूंदी सोशल मीडिया खां पहिरियां बुक्स घणा पढ़िया वेंदा हुआ। सही। ऐं हुननि पढ़ण सां जेको तव्हां में डेवलपमेंट अचे थी तव्हांजी राइटिंग में तव्हांजे शऊर में उहा वधीक बहितर हुई बिनिस्बत सोशल मीडिया बसि जेको ख़्यालु आयो आहे असां पाण बि ईअं ई कंदा आहियूं ख़्यालु आयो बसि लिखी रखी छॾियो कोई मसइलो ई न आहे सभु वाह 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 थी वई असांखे ख़बर ई न पई जॾहिं त पहिरियां जेके एडिटर हूंदा हुया उहे रिजेक्ट कंदा न भई हीअ असां न लिखंदासीं इवन के ख़ुदि ताज बलोच साहब बि उहे बि ईअं कंदा हुया की स्टोरी तव्हां हुनखे मूं बि हिकु ॿ दफ़ो मोकिली त उन वापसि की न हिनखे अञा तव्हां सेट कयो हिन में ही सेटिंग थींदी त ईअं इस्लाह थींदी हुई हाणे सोशल मीडिया त बसि सभु वाह वाह जो दौरु आहे बसि सभु जंहिंखे जेको आयो लिखियो कयो त हा थी वियो। सही ज़बरदस्त जीअं अधी ॻाल्हि कई त सोशल मीडिया जो दौरु आहे त तव्हां बि सोशल मीडिया ते आहियो पंहिंजा कुझु चैनल वैनल ठाहिया अथव यूट्यूब ते पंहिंजा कुझु गीत रखंदा आहियो या न?
न संगत साथ रखिया आहिनि मूं पंहिंजी अच्छा। आईडी ते न रखिया आहिनि अच्छा हा संगत साथ YouTube चैनल बि न ठाहियो अथव? हा न पंहिंजो न संगत ठाहे मोकिले छॾिया आहिनि उहे आहिनि यूट्यूब ते अच्छा हा। न न सोशल मीडिया जो दौर आहे हा, तव्हां न, न, सिंगर्स खे अची त विया ठाहिणु आहियूं खपे। मैदान ते पहुची विया आहियूं इहा ख़ैर सुठी सां। ॻाल्हि आहे, मैदान आहे त में नसीब रहो। जी- मैडम साहब आहे नसीब जी ॻाल्हि आहे न अलाह बहितर कंदो, अलाह सॼो बहितर कंदो। ख़ुदा जे अमर सां हर शइ न न अलाह हले बहितर थी कंदो। सही दुआ कयो इंशाल्लाह इंशाल्लाह। जी व्यूअर्स वक्त थियो आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियो। रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम 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 तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था। मूंखे हाणे ख़्यालु थो अचे कल्ह त इंडिया पाकिस्तान जी मैच हुई ऐं छा थियो मूंखे न ख़बर पई छो त मां मैच न ॾिठी हुई, पर इहा ज़रूरु ख़बर पई आहे त 7 विकेट्स खां जेको आहे पाकिस्तान हाराइजी वियो ऐं इहा ॾाढी ग़लति ॻाल्हि थी। पाकिस्तान जी टीम में हींअर केरु आहे केरु न आहे मूंखे नाहे ख़बर, पर जंहिं वक़्त ताईं मां मैचिस ॾिसंदी रही हुयसि उन वक़्त ताईं त मूंखे ॾाढो अफ़सोस थींदो हुयो, जंहिंजी वजह सां मां मैचिस ॾिसणु छॾे ॾिनियूं हुयूं, ख़ासि करे इंडिया पाकिस्तान जूं। ऐं वरी जेको आहे इहा ई अफ़सोसनाक ख़बर पई त पाकिस्तान मैच हाराइजी वियो आहे। त जिथे असां जंग जे मैदान में असां उन्हनि खे शिकस्त ॾियूं था, त हिन ग्राउंड ते असां छो कोन था उन्हनि खे शिकस्त ॾियूं? छा इश्यूज़ आहिनि, छा मसइला आहिनि, मूंखे नाहे ख़बर। पर मुंहिंजे ख़्याल सां त जेको आहे क्रिकेट बोर्ड खे बि थोरो हाणे सुजाॻ थियण जी ज़रूरत आहे ऐं असांखे थोरो टीम खे जेको आहे न वर्कआउट करण जी ज़रूरत आहे, पंहिंजी ख़ामियुनि खे ॾिसण जी ज़रूरत आहे। असां किथे जेको आहे मतिलबु ढिला थी विया आहियूं, उन शइ खे बहितर करण जी ज़रूरत आहे। जॾहिं हर दफ़ा असां हिकिड़े मुल्क खां हाराईंदा था अचूं मैच, त थोरो जेको आहे न असांखे हाणे इन शइ जो अहसासु करिणो आहे त हाणे हर दफ़ा हाराइणो न आहे, असांखे हर दफ़ा असांखे हुन खां खटिणो आहे ऐं हुनखे हाराइणो आहे। इहो जेकॾहिं असां जज़्बो रखंदासीं ऐं इहा जेकॾहिं असां सोच रखंदासीं ऐं जेकॾहिं अल्लाह जो नालो वठी असां मैदान में वेंदासीं त उते बि असांखे कामयाबी हासिलु थींदी, छो कोन कामयाबी हासिलु थींदी। पर बहरहाल ॾाढो अफ़सोस थियो ऐं ॾाढियूं उमेदूं हुयूं हिन भेरा त एशिया कप जेको आहे पाकिस्तान खटींदो ऐं ख़ासि करे इंडिया खां खटींदो, पर अफ़सोस वरी उहा ई ॻाल्हि थी। सो बहरहाल मां हिन ते वधीक कुझु नथी चवणु चाहियां, पर बहरहाल ॾुखु ॾाढो थियो। सो अॼु इहो त थियो जेको आहे क्रिकेट जो हाल। मूंखे नाहे ख़बर त तव्हां क्रिकेट ॾिसंदा आहियो न ॾिसंदा आहियो? न मूं न आहियां ॾिसंदी क्रिकेट, पर ॾुखु मूंखे थियो दिलचस्पी तव्हांखे? न आहे। ॾुखु थियो? न मूंखे कोई ख़ासि ॾुख बि न आहे थियो। न पाकिस्तान खे खटणु खपे हा, इन ते त तव्हांखे त थियो हूंदो, तव्हां त ॾिसंदा हूंदव। बिल्कुलु असांखे ॾुख आहे तव्हांखे ॾुखु थियो त पाकिस्तान हाराइजी वियो इंडिया खां? बिल्कुलु बिल्कुलु ॾुख उमेद हुई तव्हांखे त खटींदो? न हुई उमेद? ईअं ॾिसो असांखे बि उमेद हुई त हिकिड़ी कॉल बि उमेद हुई वठंदासीं। साईं पर हाणे नसीब जी ॻाल्हि आहे। नसीब जी त ॻाल्हि आहे, पर पाण खे बि थोरी महिनत जी ज़रूरत आहे। आहे, हेलो महिनत अस्सलाम जी वालेकुम। जी अदी वालेकुम अस्सलाम। वधी कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह। भाउ केरु पियो ॻाल्हाए? माजिद सोलंकी पियो ॻाल्हायां गुजरांवाला कैंट खां। जी जी कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत सही आहे तव्हांजी? अदी दुआ शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? तबियत सही आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। जी वाह छा चवणु चाहींदव? अदी असां तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया, ॾाढो मज़ो थो अचे प्रोग्राम में माशाअल्लाह। ॾाढो पंजाब वेही करे तव्हांजो प्रोग्राम जॉइन पिया कयूं असां। वरी महिरबानी। ॿियो कुझु चवणु चाहींदव? मैच भला छा थियो कल्ह ॾिठव? अदी बसि मैच दिलचस्पी मां न रखंदो आहियां। मैच जो हर दफ़ा हाराए छॾींदा पाकिस्तान में दिलचस्पी न रखंदा आहियूं। ॾुखु थियो बहरहाल? हा ॾुख आहे बिल्कुलु, छो कोन्हे। सही सही सही। ॿियो कुझु चवणु चाहींदव? का फरमाइश करणु चाहींदव गाने जी? अदी असांखे को भाउ हिते जो कलाम जो सुठो इहो बि को ॿुधाए को छोकिरा ई कलाम। असां गुजरांवाला कैंट खां पिया ॻाल्हायूं। वधी तव्हां ठीकु आहे भाउ ठीकु आहे, बिल्कुलु बिल्कुलु तव्हांखे ॿुधायूं था गानो। पहिरियों ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। अॼु थोरो इहो ॿुधायो त अॼुकल्ह जो जेको एजुकेशन सिस्टम आहे तव्हां हिन मां मुतमइन आहियो? अॼुकल्ह जो जेको एजुकेशन सिस्टम आहे उहो इंतिहाई ख़स्ता हाली जो शिकार आहे। तव्हां
शहरनि में ॾिसो, ॻोठनि में ॾिसो, इवन के असांजा जेके एजुकेशन जो ऑफिसर्स आहिनि, वज़ीर, सेक्रेटरी, इहे ख़ुदि परेशान आहिनि त असां हिनखे कीअं इम्प्रूवमेंट आणे सघूं हिन में, छा करणु घुरिजे। एतिरे क़दुरु जो हाणे हू एजुकेशन खे प्राइवेटाइज़ पिया था कनि, छो त हुननि पंहिंजूं कोशिशूं कयूं त कंहिं तरीक़े सां हिन में इम्प्रूवमेंट आणिजे, पर उन में हू सफल न विया। पर इहो क़दम जेको हू खणी रहिया आहिनि, मूंखे नथो लॻे त इन में भी कोई सफलता हासिल थी सघंदी। असल ॻाल्हि आहे त प्रॉब्लम्स जेके आहिनि उन्हनि खे सर्च कयो, उन्हनि खे हल कयो। असां प्रॉब्लम्स खे हल न कयूं, असां हथ मथे करे ऐं असां चई छॾियूं त बसि भई हाणे असांजी एजुकेशन प्राइवेट वारा अचनि, उहे अची संभालनि, उहे असांखे इम्प्रूव करे ॾियनि असांजी तालीम, त मुंहिंजे ख़्याल में ईअं त न थींदो। ऐं इन सां अञा वधीक जेको आहे उहो बग़ावतूं जनम वठंदियूं। सही। तव्हां कहिड़ी क्लासिस खे पढ़ाईंदा आहियो, तव्हां किथे पढ़ाईंदा आहियो? मूं कैंपस स्कूल आहे असांजो, अच्छा, कराची में। जी जी, कराची में। उन में कहिड़ी क्लासिस खे पढ़ाईंदा आहियो? असांजो आहे मैट्रिक ताईं। अच्छा, मैट्रिक ताईं। जी आहे, सही। मैट्रिक ताईं। त स्टिल पढ़ाए रहिया आहियो या? जी जी, अञा त हले पई जॉब। सही जी। त कीअं गुज़रंदो आहे ॿारनि सां वक़्तु? बसि कॾहिं ॿारनि सां ॿार थी वेंदा आहियूं, कॾहिं ॿारनि जा उस्ताद थी वेंदा आहियूं, त इलाही सुठो लॻंदो आहे, मज़ो ॾींदो आहे ॿार थियण बि ऐं वरी उन्हनि जो उस्ताद थियण बि। अॼु जे ॿार जे अंदरि अग्रेशन आहे, ॿार में गुस्सो आहे, त ॿार खे सम्झणु, अॼु जे ॿार खे सम्झणु ॾाढो मतिलबु मुश्किल थी वियो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में जेतिरो ॿार पंहिंजे टीचर सां गॾु थो वक़्तु गुज़ारे, ओतिरो शायदि माइटनि सां बि नथो गुज़ारे। बिल्कुलु। ठीकु आहे न, सुबुह जो अचे थो ॿारु, हुनखे माउ तयारु करे स्कूल मोकिले थी, वरी जेको 4-5 कलाक जेको स्कूल में आहे, त उहो जेको पंहिंजे टीचर सां वक़्तु गुज़ारे थो, त सम्झो त उहो हिकिड़ी मदर जो कमु बि करे रही आहे न ॿार खे। इन करे ई उस्ताद खे वालदेन जेतिरो ई जेको आहे सो एतिराम आहे उस्ताद जे लाइ। वालदेन त सिर्फ़ु पालीनि था, जनम ॾियनि था, पालीनि था, पर संवारे जेको थो, समाज में आणे थो, समाज में हलणु, समाज में आणणु, इहो उस्ताद थो सेखारे। पर मुंहिंजो जेको सुवालु आहे उहो इहो आहे त हिकिड़ो वक़्तु हूंदो हुयो असां पंहिंजे उस्तादनि जी इज़त कंदा हुआसीं, छा उहा सेम इज़त अॼु जे दौर में स्टूडेंट्स ॾेई रहिया आहिनि टीचर्स खे? उहा रिस्पेक्ट मिली रही आहे टीचर्स खे? किथे मिली रही आहे, किथे नथी मिले। हाणे जिथे मिली रही आहे त उन जा सबबु कुझु ॿिया हूंदा। असांजे वालदेन मेन किरदारु, ख़ासि तौर पे जेको प्राइवेट स्कूल आहिनि, उन्हनि जा ॿार तव्हां ॾिसंदव त उन्हनि में इलाही घटितायूं आहिनि मॉरलिटी जे हिसाब सां। उहे उस्ताद खे ओतिरी अहमियत नथा ॾियनि जेतिरी ॾियणु घुरिजे, बिनिस्बत असांजे गवर्नमेंट स्कूल जेके स्कूल आहिनि उन्हनि जी निस्बत। उन्हनि में फ़र्क़ु इहो ई आहे त हू अपर फैमिली जा जेके आहिनि ॿार आहिनि, उन्हनि वटि आहे ई न इख़लाक़ आदाब जी काई वैल्यू न आहे, सिर्फ़ु स्टेटस जी वैल्यू आहे। हाणे जिथे स्टेटस अची वेंदो आहे उते मॉरलिटी ख़तमु थी वेंदी आहे। त असांजा जेके मूंसां त अहिड़ो कोई बि मुंहिंजे ख़्याल में न थियो आहे कॾहिं बि, ऐं ॻोठनि में बि ड्यूटी कई आहे, शहर में बि कई आहे, जिथे बि मूं वई आहियां, माशाअल्लाह मुंहिंजा स्टूडेंट मूं न सुञाणींदी आहियां, पाण सुञाणींदा आहिनि मूंखे, असांजी यादि रखंदा आहिनि ऐं ॾाढो एतिराम ॾींदा आहिनि। ऐं असां उन्हनि खे इहा ई कोशिशि हूंदी आहे, सिर्फ़ु तालीम न आहे ॾियणी। अच्छा, तालीम ऐं इल्मु में फ़र्क़ु आहे। इल्मु छा आहे, तालीम छा आहे? तालीम त तव्हांखे किताबनि मां मिले थी, सिर्फ़ु लिखणु पढ़णु थोरी सेखारिणो आहे। ॿार खे बाक़ाइदा समाज में उहे सभु शयूं सेखारणियूं आहिनि, हुनखे हलणो आहे, अॻिते वधिणो आहे, त इहे सभु शयूं असां पंहिंजे ॿारनि खे सेखारींदा आहियूं। जेके असां घर में पंहिंजे ॿारनि खे सेखारींदा आहियूं, सेम असां स्कूल में बि ॿारनि खे उन्हनि शयुनि ते बि तवजो ॾींदा आहियूं त कीअं कामयाबु इंसान बणिजे। जीअं तव्हां ॻाल्हि कई त तव्हां ॻोठनि में बि पढ़ायो आहे ऐं शहरनि में बि पढ़ायो आहे, त तव्हांखे छा फ़र्क़ु लॻो ॻोठ ऐं शहर जे स्कूलनि में, उन्हनि ॿारनि में? मुंहिंजे ख़्याल में जेके ॻोठ जा ॿार आहिनि असांजा, उन्हनि में कैचिंग वधीक आहे। अच्छा। उहे हर शइ खे कैच कनि था, उन्हनि में जुस्तजू वधीक आहे सिखण जी। हू हर शइ खे सिखणु चाहींदा आहिनि। हिकिड़ी अंदरि में उन्हनि जी बि न ॼाण हिकिड़ी प्यास आहे, हिकिड़ी उञ आहे त असांखे सेखारियो वञे, असांखे पढ़ायो वञे, ऐं हू टैलेंटेड बि वधीक थियनि था बिनिस्बत शहर जे ॿारनि खां। शहर जे ॿारनि खे ओवर कॉन्फिडेंस घणो हूंदो आहे। ओवर कॉन्फिडेंस जे करे
त असांखे त भई सभु कुझु अचे थो ऐं बसि हे तालीम जेका आहे उहा टाइम पास आहे। जॾहिं त ॿहिराड़ी जो जेको ॿारु आहे ॻोठनि जो उनखे इहो हूंदो आहे त असांखे अॻिते निकिरणो आहे ऐं ही स्कूल ही तालीम ही उस्ताद ई असांजे अॻिते निकिरण जो ज़रियो आहिनि। त हू सीरियस आहिनि पंहिंजी पढ़ाई में, जिन ते शहर जे ॿारनि खे इहा टेंशन न आहे। शहर जे ॿारनि में असां मुंहिंजे ख़्याल सां उन्हनि खे असां हर लग्ज़री जो आदी करे छॾियो आहे, उन जे करे ॿारनि जो ध्यानु हटी वियो आहे, हर क़िस्म जो गैजेट उन्हनि खे ॾेई छॾियो आहे, हर आसाइश असां उन्हनि खे ॾेई छॾी आहे। इन जे करे हू पढ़ाई खां थोरो हटी विया आहिनि। असां जेकॾहिं ॿार ते थोरी पाबंदी हणंदासीं, थोरा ॿारनि जा टाइमिंग सेट कंदासीं त मुंहिंजे ख़्याल सां हो बि लाइन ते अची वेंदा। पर ॻाल्हि इहा आहे त असांखे ॿारनि खे जेको आहे थोरो कंट्रोल करणो पवंदो, पेरेंट्स खे ई करणो पवंदो, ॿियो कोई नथो करे सघे। पेरेंट्स जो ई किरदारु थिए थो। अच्छा, अॼुकल्ह छा ॿारनि खे मोबाइल्स बि अलाउ कया विया हुया, मोबाइल्स खणी ईंदा हुया, छा तव्हांजे स्कूल में ॿारनि खे अलाउ आहिनि मोबाइल? असांजे ॿारनि खे स्कूल में मोबाइल अलाउ न आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, छो जो इलाही ॿारनि खे मोबाइल्स हूंदा आहिनि स्कूल्स में, पर हाणे शायदि सिंध गवर्नमेंट बि ऐं पंजाब बोर्ड बि जेको आहे इहो अनाउंस कयो हुयो त ॿारनि खे हाणे कंहिं बि क़िस्म जो गैजेट जेको आहे स्कूल में असां न ॾिसूं, छो जो ॿारनि जो ध्यानु ई न आहे पोइ पढ़ाई ते। ऐं तव्हांजे हिन प्लेटफॉर्म तां हिकिड़ी ॿी ॻाल्हि आउं करणु चाहींदसि त असां वटि जेके सब्जेक्ट्स पढ़ाया वञनि था, सिंध गवर्नमेंट खे उन जे लाइ हिकिड़ी अपील कयां थी त उन में को हुनरी सब्जेक्ट बि रखियो वञे, सिखिया जो, जीअं ॿिया सब्जेक्ट आहिनि। ॾिसो चाइना में तव्हां ॾिसो असां वटि जेके शयूं अचनि थियूं, हर शइ त चाइना जी आहे, पाकिस्तान जी त मूंखे किथे मार्केट वञो त नज़र कान ईंदी आहे का बि शइ। इहे शयूं जेके पाण वठूं था, यूज़ था कयूं, ॾिसूं था, इहे चाइना में ॾिसंदो नंढा नंढा ॿार स्कूलनि जा, नंढड़ी एज जा, नर्सरी KG जे एज जा ॿार उहे ठाहिनि था पिया। त असांजे तालीमी इदारनि में इल्म सां गॾु, तालीम सां गॾु अहिड़ी सिखिया जा सब्जेक्ट बि रखिया वञनि। बिल्कुलु रखिया वञनि, आर्ट्स एंड क्राफ्ट जी शयूं बि रखियूं वञनि जेके ॿारनि खे एजुकेट करे सघनि ऐं ॿारनि खे आर्ट्स क्लास बि सेखारिजे। अॻे त हूंदा हुया, जंहिं टाइम असां पढ़ंदा हुआसीं उन वक़्तु आर्ट्स क्लासिस हूंदियूं हुयूं, फ्री पीरियड बि हूंदो हुयो असांजो, असांजो कोई टीचर न ईंदो त असांखे आर्ट्स जो काई न काई एक्टिविटी कराईंदा हुआ या फ्री पीरियड में असांखे कुझु न कुझु कराईंदा हुआ। हाणे नाहे ख़बर त आर्ट में सिर्फ़ु जस्ट ड्राइंग सेखारी वेंदी आहे ॿारनि खे, ऐं ड्राइंग खां अलावा न, आर्ट में बसि सिर्फ़ु ड्राइंग ई ॿारनि खे सेखारी थी वञे, इन खां अलावा न कुझु बि न, उन खां अलावा न। अच्छा, सही। त भाउ तव्हां हींअर असांखे छा ॿुधाईंदव? हींअर कलाम बाबा ख़ुशखैर मोहम्मद साईं जो बोल। सही ॿुधायो। इश्क दी खबर पुछो मंसूर कनो, जहे सूली सिर चढ़ाया। इश्क दी खबर पुछो ससुही कनो, जेको जंगल पहाड़ा विच रड़ाया। इश्क दी खबर पुछो शाह बिलावल कनो, जेको घाणे विच पिड़ाया। इश्क दी खबर पुछो हसनैन कनो, अला ओ लाला। इश्क दी खबर पुछो हसनैन कनो, जंहिं हंस कर नैन लड़ाया। इश्क दी खबर पुछो शाह हुसैन कनो, जंहिं जन्नत को जन्नत बनाया। इश्क दी खबर पुछो जाई जमाल खुद खुदा कनो, जंहिं सारा जहान बनाया। ओ जिय में जोगिन जा तूहा दुखल था, जिय में जोगिन जा तूहा दुखल था, जिय में जोगिन जा
अखड़ियूं वंडायम दिल जे ठारण ले सजण पदस रुमो मुझे मारण ले सजन पातो सुरमो मुझे मारण ले मुर्गी मिठल यारो खिले थो की कर ले मुर्गी मिठल यारो खिले थो की कर ले पिड़ते पूरो कयो के चिकन खावो जियो में जोगिन जा तू दुखन था जियो में जोगिन जा तू दुखन था रोनी छिरकन छिपण ले बेवस बेचारो बेचारो हिक यगई सोणियो ॿियो सुर में सिंगारियो हिक यगई सोणियो ॿियो सुर में सिंगारियो एॾो ताप ताप छे ॾकनि था जिय में जोगिन जा तूं दुखनि था वो जिय में जोगिन जा तूं दुखनि था एॾो ॾींहुं हुन रवार फटल फेराकी दिल करे दाहो खुश खैर मोहम्मद जो सुन तू सताओ फटल फेराकी दिल करे दाहो खुश खैर मोहम्मद जो सुन तू सताओ अचो यार मुझे आगा हूँ वचू यंगन यार मुझे आगा हूँ आड़न प्यारा सच्चा सुखल वो जिय में जोगिन जा तू दुखल था जिय में जोगिन जा तू दुखल था एड़ो नीर रवार न नकल था वो जिय में जोगिन जोगिन वाह 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 बहितरीन 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 अदी हिक तालीम याफ़्ता पाकिस्तान कॾहिं तो थी सघे जॾहिं असां सभु हुन सां सिंसियर थियूं सभ खां पहिरियां असांजा जेके कुर्सियुनि ते वेठल आहिनि असांजी जमहूरियत जा नारा हणण वारा सियासतदान जॾहिं सभु सिंसियर थींदासीं तॾहिं असांजो पाकिस्तान तालीम याफ़्ता बि थींदो ऐं उहे सभु जीअं असां उनखे ॾिसणु चाहियूं था तॾहिं ई ॾिसी सघंदासीं पर जॾहिं सभु को पंहिंजे मफ़ाद लाइ वेठो आहे त पोइ इहो हिकिड़ो ख़्वाब ई ॾिसी सघिजे थो हक़ीक़त न जेको हक़ीक़तनि खां परे आहे तव्हां मूंखे मतिलबु इलाही डिसहार्ट था लॻो छो त तव्हांजो पंहिंजो बि एजुकेशन सां वास्तो आहे पर उन निज़ाम में रही करे बि मूंखे तव्हां मुतमईन नथा लॻो बिल्कुलु ऐं छो त असां उन निज़ाम में रहूं था उन जूं जेके बि हा अप एंड डाउन्स आहिनि जेके बि मसइला आहिनि जीअं हाणे सिंध गवर्नमेंट जेका आहे या असांजी पेंशन ख़तमु कई
उस्तादनि जी हेॾो वॾो हलनि पिया था, स्ट्राइक्स हलनि पिया थियूं, त जॾहिं ज़ाहिर आहे हिकिड़ो उस्तादु हर्ट हूंदो, परेशान हूंदो पंहिंजे फ्यूचर लाइ, उनजो फ्यूचर सिक्योर न हूंदो त उहो छा तालीम ॾींदो। न त टीचर्स जी पेंशन छो बंदि कई वई आहे इहा मूंखे ख़बर ई कोन्हे। मां त उन्हनि लाइ ॿुधो जेके प्राइवेट जेके प्राइवेटाइज़ेशन जेके कंपनीज़ आहिनि उन्हनि जो मां ॿुधो त उन्हनि जी बंदि था कनि पिया, पर गवर्नमेंट जा जेके इदारा आहिनि उन्हनि जा जेके बि एम्प्लॉइज़ आहिनि उन्हनि जी त न पिया बंदि कनि। उन्हनि जी जेके 25 जुलाई 2025 खां बाद में जेके रिटायर थींदा त उन्हनि ते इहो कानून लागू हूंदो। त ज़ाहिर हिकिड़ो उस्ताद जॾहिं डिस्टर्ब हूंदो तव्हांजे सिस्टम खां त उन खां तव्हां कहिड़ी उमेदु रखो था। त रोज़ नवां सिस्टम रोज़ नवां सिस्टम, रोज़ नयूं शयूं ॿुधण में थियूं अचनि पियूं। राति जो सुम्हूं था हिकिड़ी शइ आहे, सुबुह जो उथूं था ॿी शइ थी ॿुधण में अचे। इन्हनि शयुनि सां तालीम में बहितरी न ईंदी। सही ॻाल्हि आहे, न ईंदी। तालीम में बहितरी आणणी आहे त तव्हां जिते क़ाबिल उस्ताद ॾियो था उते तव्हां खे ॿियूं बि खोड़ सारियूं एफर्ट्स, पहिरियों त तव्हां उस्ताद खे टॉर्चर न ॾियो। जॾहिं तव्हां उस्ताद खे टॉर्चर ॾींदव त उहो तव्हांजी तालीम ते कहिड़ी तवजह ॾींदो। त पहिरियां त उनखे रिलैक्स रखो, तव्हां जेका उनखे अपॉइंट कयो आहे उन वक़्तु त तव्हां इहा ॻाल्हि न कई, ऐं हाणे तव्हां उनखे मुख़्तलिफ़ क़िस्म जा टॉर्चर्स पिया था ॾियो। त जॾहिं रिलैक्स हूंदो उस्ताद तॾहिं तव्हांखे सुठी तालीम मिली सघे थी। सही ॻाल्हि आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल सां हर इंसान जो हक़ आहे त जेकॾहिं हू रिटायर थिए थो त उनखे पछाड़ी में का एतिरी त मालियत मिले जो हो पंहिंजो गुज़र सफ़र करे सघे। बिल्कुलु। ऐं इहो हुनजो हक़ आहे। बहरहाल इन ते मां वधीक नथी ॻाल्हायां छो जो मूंखे हाणे ई ख़बर पई आहे, शो जे दौरान ई तव्हां मूंसां इहा ॻाल्हि कई आहे। मूंखे ख़बर हुजे हा त मां ज़रूरु इन टॉपिक ते ॻाल्हायां हा। ऐं इहा त वाक़ई डिसअपॉइंटिंग वारी ॻाल्हि आहे, नाइंसाफ़ी बि आहे ऐं ईअं न करणु घुरिजे। ऐं मुंहिंजे ख़्याल सां त बहरहाल अलाह बहितर कंदो, नाउमीद न थियो, नाउमीद न थियो। नाउमीद थियण त असां सिखियो ई न आहे। अलाह बहितर कंदो, पंहिंजे हक़नि लाइ उथो, पंहिंजे हक़नि लाइ विढ़ो, इंशाअल्लाह अलाह साईं बहितर कंदो। बिल्कुलु। अच्छा, इहो बि ॿुधायो ज़रूरु त जीअं असां सिंध बोर्ड जा पढ़ियल आहियूं ऐं पंजाब बोर्ड ऐं सिंध बोर्ड जी एजुकेशन में केतिरो फ़र्क़ु आहे? अच्छा, हिते ब्रेक जो बि इशारो थियो आहे, ब्रेक खां पोइ इन ॻाल्हि जो तव्हां मूंखे जवाबु ॾिजो। जी व्यूअर्स, वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियूं। तव्हांखे भली कार्ड कंदासीं रंगनि भरी शाम में। टाइम इलाही घटि आहे, मुक़ाबिलो सख़्तु आहे। असांजी भेण बि हिते वेठियल आहिनि, उन्हनि खां बि कुझु असां नज़मूं ॿुधंदासीं। पर सभिनि खां पहिरियां भाउ तव्हां खां जेको आहे मां कुझु ॿुधणु चाहींदसि गानो। छा ॿुधाईंदव? हींअर कुझु जलाल साहब खे ॿुधाए छॾियो। हा, उस्ताद जलाल चांडी जो कलाम पेश था कयूं। सही आहे। उस्ताद बुखारी जी काफ़ी आहे। सही। रंग महलन में रब खुश रखई रंग महलन में, मुझे गुरबत ते एहसास त करवो। ओ तड़पाईंदे छाह थींदी बेतरस कुझ क्यास त करे। रुवंदे साल थिया मुझो अल्लाह नाले इंसाफ त कर। जे ग़लती आहिन बरकत जी त हुसैन जसद के माफ़ करे। केॾी देर करे
पोथा यार वचो वो केॾी देर करे पोथा यार वचो नथा सारल हो तको मुओ या बचो वो केॾी देर करे पोथा यार वचो वो केॾी देर करे पोथा यार वचो नथा सारल हो तको मुओ या बचो वो केॾी देर करे पोथा यार वचो वो केॾी देर करे पोथा यार वचो नथा सारल हो तको मोजा बचो वो केॾी देर करे अवां कावड़ कई असां की न कुझो छिनी धार कयूं असां ॾाढो लुछो अवां कावड़ कई असां की न कुझो छिनी धार कयूं असां ॾाढो लुछो इहा ॻाल्हि वञे सारे ॻोठ खां पुछो वो इहा ॻाल्हि वञे सारे ॻोठ खां पुछो इहा ॻाल्हि कंदो हर ॻोठ में बचो वो केॾी देर करे पोथा यार वचो वो केॾी देर करे पोथा यार वचो नथा सारल हो तको मोजा बचो वो केॾी देर करे असां हौल करे दिल लायूं नथा जे लायूं नथा वो पछतायूं नथा असां हौल करे दिल लायूं नथा जे लायूं नथा पछतायूं नथा घाट वाधे में ख़बरायूं नथा वो घाट वाधे में ख़बरायूं नथा असां कम न कंदा आहियूं अहिड़ो कजो केॾी देर करे पोथा यार वचो केॾी देर पोथा यार वचो नथा सारल हो तको मोजा बचो केॾी देर करे अॼु यार बुखारी अॼु यार बुखारी बुखारी अॼु यार बुखारी आयो जग महफ़िल खे महकायो इहो हुस्न हुक्म फरमायो वो इहो हुस्न हुक्म फरमायो उथो साथ खणो गायो यार नचो केॾी देर करे पोथा यार वचो केॾी देर करे पोथा यार वचो नथा सारल हो तको मोजा बचो केॾी देर करे वाह 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 मज़ो अची वियो वाकई जलाल साहब जो जेको आहे न हिकिड़ो वाकई महसूस थियो त जलाल साहब आहिनि ॻाइनि था ॼण इंशाल्लाह ॿिए दफ़े सफ़ा सूद ॿुधंदव वाह वाह ज़बरदस्त इंशाल्लाह। बहितरीन इंशाल्लाह छो जो हर इंसान जी अलाह में त उमेदूं आहिनि बिल्कुलु आहिनि सही ॻाल्हि आहे उस्ताद आहिनि दुआ उहो बि कयो, दुआ असांजा उस्ताद आहिनि ऐं उन्हनि खे
ॿुधो आहे ॿुधूं था त उन जा जेके बि गीत आहिनि असांखे पसंदि आहिनि ॿुधंदा आहियूं असां बेशक। ऐं मां त इहो ई चवंदी आहियां त जेके बि असांजा लेजेंड सिंगर्स आहिनि उन्हनि खे ॻाइणु घुरिजे उन्हनि खे ट्रिब्यूट बि ॾियणु घुरिजे उन्हनि खे यादि उन्हनि जी पोइट्री खे हमेशह यादि रखणु घुरिजे असांखे दिलि में आहिनि समायल बसि उस्ताद बाक़ी असांखे छा दिलि में खपे आहे अॼु ताईं जी ज़बरदस्त ज़बरदस्त त जीअं दी तव्हां छा था ॿुधायो हींअर असांखे नज़म आहे तव्हांखे ॿुधायां थी जेको हाणे मूं रिसेंट में ई लिखियो हुयो अच्छा अॼु राति वरी मूं वटि आ चंड खणी आयो हिकु ख़्वाब हसी आहे मालूम बि कोन्हे को छो निंड बतेले में सुॾके थी सितारनि सां दिलगीर अयाणी दिलि ही नींह नओं नाहे मूंखां बि पुराणो आहे तोखां बि पुराणो आहे का काक बि कान्हे ऐं को रूह नराणो आहे मूमल बि किथे नाहे सूमल बि सॼी हस्ती हैरान सॼी हस्ती अॼु राति वरी मूं वटि ऊंदह जी कटोरीअ में आ ज़हर जुदाईअ जो अखियुनि जे अची फाथो हिकु ख़्वाब खुदाईअ जो अॼु राति वरी मूं वटि आ चंड खणी आयो हिकु ख़्वाब हसी आहे वाह 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 बहितरीनु इन खां अलावा कुझु ॿियो इन खां अलावा मूं उर्दू में बि कई आहे पोइट्री अच्छा। मूं सराइकी में बि कई अच्छा आहे सराइकी में बि कई आहे जी जी सराइकी में बि कई छा आहे मतिलबु तव्हांजी लैंग्वेज आहे सराइकी या मुंहिंजी मदर टंग आहे सराइकी अच्छा, अच्छा। मुंहिंजी मदर टंग आहे त सही। इन जे करे त उन पोइ में पहिरियां बि सराइकी में असांखे ॿुधायो कुझु सही सही मूं सराइकी में हिकिड़ो नज़म लिखियो हुयो उहो उन वक़्तु लिखियो हुअमि जॾहिं डॉक्टर शाह नवाज़ जो मर्डर थियो हो त मूं ही पंहिंजो नज़म उन्हीअ खे ई डेडिकेट कयो हुयो उन वक़्तु सराइकी में लिखियो सही नज़म जो उनवान हुयो नज़म जो मज़हबां दा मलाल असां को सुधे असां अलेसूं त मारे वेसूं असां को सुधे असां अलेसूं त मारे वेसूं असां को शौरी तरह ओ ज़ालिम क़त्ल करे सन मगर असाडा वचन अज़ली मगर असाडा वचन अज़ली अज़ीम धरती दे नाल साॻिया ते अपनी धरती दा हर वसीला आज़ाद थी सी भली न कोई सुणे असाडी मगर असाडा अज़ीम माज़ी हसीन तरे असाडे जंगी जवान जोधे कॾहिं न कहंदे अॻूं झुके हिन असाडे लुटे गए खज़ाने असाडी पूंजी त चोर खा गए भिटाई वला त जंग जोटूं भिटाई वला त जंग जोटूं असाडी धरती अज़ीम धरती नू मज़हबां दा मलाल खा गया जलाद वहशी दलाल खा गया असां बि केसीं पए हथ मलेसूं असां को सुधे असां अलेसूं त मारे वेसूं वाह वाह ज़बरदस्त बहितरीनु बहितरीनु अच्छा तव्हां शॉर्ट स्टोरीज़ बि लिखियूं आहिनि जी हाँ मुंहिंजी शुरूआति लिखण जी जेका थी उहा शॉर्ट स्टोरीज़ खां ई थी अच्छा। नज़म मूं 2021 खां शुरू कया आहिनि लिखणु अच्छा हा सही। उन खां 2011 खां वठी मूं शॉर्ट स्टोरीज़ लिखणु शुरू कयूं त शॉर्ट स्टोरीज़ तव्हांजी छा कंहिं अख़बार में हा हिन मुख़्तलिफ़ मैगज़ीननि में छपजियूं रहंदियूं अच्छा। आहिनि जंहिंमें तव्हांखे मूं ॿुधायो त सोझरे खां मूं स्टार्ट कयो हो उन खां पोइ पर्ख सफलता ऐं ॿिया बि खोड़ सारा मैगज़ीन आहिनि हिंद में बि हिंदवासी मैगज़ीन छा आहे अख़बार कंटेंट हूंदो आहे तव्हांजो मौजूदा समाजी हालात अच्छा उन्हनि ते ई मूं लिखंदी आहियां कंहिं शइ मां इंस्पायर थियसि कंहिंजे मर्डर मां कंहिंजे नाइंसाफ़ियूं जेके समाज में थियनि थियूं ख़ासि तौर ते मुंहिंजी औरत ते लिखियलु हूंदी आहे कहाणी जेका हूंदी आहे औरत सां छा थो थिए केतिरा ज़ुल्म था थियनि समाज में केतिरियूं नाइंसाफ़ियूं थियूं थियनि त मूं औरत जे ज़ुल्मनि खे ऐं नाइंसाफ़ियुनि खे ई पंहिंजी कहाणी में किरदारु बणाए हाईलाइट करण जी कोशिशि कंदी आहियां सही सही जी इहो सही आहे कॾहिं उन्हनि खे हिकिड़ी फिल्म जी या ड्रामे जी शक्ल ॾियण ते सोचियो आहे मूं अली बाबा ते हिकिड़ी स्टोरी उनखे ट्रिब्यूट कई हुई अली बाबा जी डेथ खां पोइ छो त अली बाबा बि मुंहिंजो फेवरेट राइटर आहे त उनजी डेथ खां पोइ लिखी हुई पोइ वरी मुंहिंजी कोशिशि हुई त उनखे ड्रामाटाइज़ कजे त मूं उन ई स्टोरी खे एज़ अ कॉलम में जीअं ड्रामो लिखिबो आहे डायलॉग्स जी सूरत में उन कयो हुयो
पर अफ़सोस त मुंहिंजो कंहिं डायरेक्टर सां कोई न को वास्तो हुयो न उन सां का मुलाक़ात थी सघी जो सही। उन हवाले सां उनखे अॻिते आणिजे हा। ठीक ठीक ठीक। त हिकिड़ी स्टोरी इहा ई हुई, उनजो नाम हुयो बेनाव दर्द, जंहिंखे ईअं ड्रामेटाइज़ कयो हुयो। सही सही ज़बरदस्त। तव्हां लास्ट में कुझु अञा ॿुधाइणु चाहींदव, छो त टाइम बिल्कुलु घटि रहिजी वियो आहे। हिकिड़ो नज़म आहे कराची ते। कराची ते? जी हा, वाह वाह। ऐं उहो तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि। सही। पुछियईं, कराचण कीअं आहीं तूं, ॿुधाए कुझु समुंड जा किस्सा, हवाउनि में नमी आहे, फिज़ा जा रंग बदिलिया आहिनि, कहाणियुनि जे कबीलनि जा भला छा संग बदिलिया आहिनि, पुराणा माॻ कीअं आहिनि, भला रस्तनि ते तोखे किथे के जोड़ा नज़र आया, खुदाई सहीफ़नि जियां किथे पोढ़ा नज़र आया, को हाल कर मूंसां, बंदर में रोशनियूं आहिनि, अंदर में चिलविलियूं आहिनि, नवन में चैन आहे को, ॿुधाए कीअं आहीं तूं। चयमि, उदासी समुंड में तड़पे थी हर पल हणी छोलियूं, ॿुधायां छा मां कीअं आहियां, न को चंड जी निगाहुनि सां रही का गुफ़्तगू आहे, हवाउनि में लुड़कनि जी रही छायल नमी आहे, फिज़ाउनि में यादुनि जा रंग साॻिया आहिनि, कहाणियुनि जे कबीलनि जा हज़ारे संग आहिनि बदिलियल, ॿुधायां छा मां कीअं आहियां, यतीमीअ जी उडड़ियल पोती पुराणनि माॻनि जे मथे ते आ, नवन में चैन कोन्हे को, सवें रस्ता हिते आहिनि, रुली का राह जिन में आ, हर जोड़े जे पर्स में विछोड़े जे ख़ौफ़ जो छिणको वढे थो हियांव विसल जो, अंदर में चिलविलियूं रुगो पए सुॾकियूं आहिनि, ॿुधायां छा मां तोखे, बंदर में रोशनी जो किस्सो, उन्हीअ जी बाह में पातल तन्हाईअ जो सॻो आहे, ॿुधायां छा मां कीअं आहियां, ॿुधायां छा मां कीअं वाह आहियां। वाह वाह, बहितरीन ज़बरदस्त। त कराची सॼो हाल ॿुधाए छॾियो। सॼो कराची जो हाल। वॾी जी हा। महिरबानी तव्हांजी दी, तव्हां आया, पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो, Thank ॾाढो you सुठो so लॻो much. तव्हां सां कचेरी करे, ऐं तव्हां खां बि वेंदे वेंदे भाउ कुझु न कुझु ॿुधंदासीं। तव्हांजी बि वॾी महिरबानी जो तव्हां आयो। लास्ट में कोई मैसेज ॾियणु चाहींदव अदी? जी, मुंहिंजो मैसेज सभिनी खे, पंहिंजी यूथ खे इहो ई आहे त तव्हां जिथे बि आहियो महिनत कयो, ईमानदारीअ सां, सचाई सां, ऐं चाहे तव्हांखे किथे का हार थी मिले त उन मां घबराइणो न आहे, उनखे पंहिंजी फ़तेह जी पहिरीं स्टेप सम्झो। सही। मायूस न थियो, महिनत कयो बसि। ज़बरदस्त ज़बरदस्त। जी व्यूअर्स, इंशाअल्लाह तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसि ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी भाउ। मारो मिलण लाइ मारुइया मांदी, अदियूं उमर कोट में कंहिं इरादे आंदी, वेड़ी जन जे विरह खां वार न आहियां वांदी, थे हे करे हे कांदी गोहर शाग गमन में अला, रोवन नेण मुईअ जा निमाणा निमाणा, रोवन नेण मुईअ जा निमाणा निमाणा, तुझे भेनरू आया मुझे यबाणा यबाणा, तुझे भेनरू आया मुझे यबाणा यबाणा, रोवन नेण मुईअ जा निमाणा निमाणा, रोवन नेण मुईअ जा निमाणा
इथे भेनर आया मुझे यपाड़ा यपाड़ा झूपड़ा जंगल में बैठा जे भिटर में झूपड़ा जंगल में झूपड़ा जंगल में बैठा जे भिटर में झूपड़ा जंगल में बैठा जे भिटर में पखेड़ा पटन में पुराना पुराना पखेड़ा पटन में पुराना पुराना रोवन ने नमुया जा निमाना निमाना इजे भेनर आया मुझे यपाना यपाना इजे भेनर आया मुझे यपाना यपाना ओहर शाह जईदा वठी नाल नीदा गोहर शाह जईदा ओहर शाह जईदा वठी नाल नीदा गोहर शाह जईदा वठी नाल नीदा छिन